घणा दफ़ा चया दोस्तों अञा असांजे सिपे सालार जी तकलीफ़ वियल आहे तव्हां धंधो न घटायो हथ मथे खणी नारा हणो त जीअं ख़बर पए असां इहो न कढंदा हिन तहरीक मां जारी आहे जारी रहंदी असांजी जारी रहंदी सिजाओ जवाब के सलाम जारी आहे जारी रहंदी असांजी यकीन नहीं दे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम चेयरमैन हाजी अशरफ कासकेली साहब उन खां अलावा तमाम मौजूद तमाम डिपार्टमेंट्स जा एम्प्लॉइज सभी के अस्सलाम वालेकुम। जी ये तहरीक जेका है 3 महीनन का जारी ऐं सारी आहे तव्हांखे ख़बर आहे तो पूरी सिंध में 25 तारीख़ का तालाबंदी थी उन डिविजनल हेडक्वार्टर में एहतजाज थी चुका उन टे मरहले में तालाबंदी 23 तारीख़ का अज 6 अक्टूबर ताईं जारी आहे। तव्हांजे अॻियां हिते सिजावल में पहुता आहियूं। ये जदोजहद जेका है सिर्फ कंहिं हिकु मुलाज़िम जी न कंहिं हिकु डिपार्टमेंट जी न पर ये जदोजहद जेका है उहा सिंध जे 6 लख खां अबो मुलाज़िमनि जी जंग आहे जेका हाजी अशरफ कासकेली साहब चेयरमैन साहब असांजो जंग विड़ी रहियो आहे ऐं तव्हां ऐं असांजो इहो फर्ज़ थो थिए त असां सभु गॾिजी करे पंहिंजी जेका अलायंस आहे उन जा हथ मज़बूत कयूं ऐं साबित कंदासीं त 6 तारीख़ ते सिंध जा लखे मुलाज़िमनि सां गॾु जहिड़ी तरह जोश ऐं वलवले सां सिजावल जे एम्प्लॉइज़ जेको आहे वालियाना इस्तक़बाल कयो आहे ऐं जहिड़ी तरह जमियत फ़ीर हिते गॾु थिया हो मूंखे उमेद आहे त 6 अक्टूबर ते तव्हां बिलावल हाउस जे अॻियां अहिड़ी तरह जोश ऐं वलवले सां पहुचंदा।